नाज़रीन अवां खे अहम ख़बर ॾींदा हलूं त पीपी चेयरमैन बलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त इमरान खान जो हर वाइदो कूड़ो निकतो। इमरान खान माण्हुनि खे बेरोज़गार करे छॾियो। इमरान खान हर सूबे में तबाही आंदी, इन खां बचणो पवंदो। गिलगित बल्तिस्तान जे इलाइक़े घांची में जलसे खे ख़िताब कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त इमरान खान 1 करोड़ नौकरी ॾियण जो वाइदो कयो, पर उन हिक बि नौकरी नाहे ॾिनी। 50,000 घर ॾियण जो चवंदड़ हद दाख़िलनि जे नाले ते ग़रीबनि खां छत बि खसे छॾी आहे। हुन वधीक चयो त मईशत खे कीअं तरक़ी वठाइणी आहे इहो पीपल्स पार्टी ॼाणे थी। पीपल्स पार्टी पंहिंजी हुकूमत में मुलाज़मनि जूं पघारूं वधायूं हुयूं। मौजूदा हुकूमत में लेडी हेल्थ वर्कर्स ऐं सरकारी मुलाज़िम एहतिजाज करे रहिया आहिनि। संदसि चवणु हुयो त अवामी फ़ैसिलनि सां हुकूमतूं ठहंदियूं त मुल्क तरक़ी कंदो। असां गिलगित खे इमरान खान खां बचाइण लाइ निकिता आहियूं। इस्लामाबाद खे गिलगित जो आवाज़ ॿुधणो पवंदो। हक़ हासिल करण लाइ अवाम पीपल्स पार्टी जो साथ ॾिए। नाज़रीन अवां खे हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त इमरान खान जो हर वाइदो कूड़ो निकितो। इमरान खान माण्हुनि खे बेरोज़गार करे छॾियो। इमरान खान हर सूबे में तबाही आंदी, इन खां बचणो पवंदो। गिलगित